अॼु असां थरपारकर जो हिकिड़ो क़दीमी ॻोठु आहे ॻोठु घोड़ाणो उन जी हिकिड़ी जेका तारीख़ी भिट आहे उते मौजूदु आहियूं। असां हिते जेका से असां सां गॾु जेके सहाफ़ी दोस्त मौजूदु आहिनि, भीमराज मौजूदु आहे। असां पुछणु इहो चाहींदासीं त शहरनि जी जेका से आबहवा हुई हिकिड़ी आलूदगी हूंदी आहे, उते रश हूंदी आहे, गाॾियुनि जो आवाज़, ऐं थरपारकर जा जेके ॿेराड़ी जा ॻोठ आहिनि पुरसुकून आहिनि, उते हिकिड़ो अमन आहे। उन सां गॾोगॾु जेका से माण्हुनि जी रहणी कहणी जेका अञा ताईं उहा साॻी बरक़रार आहे। भीमराज असां सां गॾु मौजूदु आहे। असां ॻोठाणनि जी जेका समूरी सूरत हाल आहे इन खां पुछंदासीं कीअं ॻोठनि में तव्हां रहो था, कीअं फील कयो था, शहरनि जे हवाले खां अलॻि जेका से ॻोठु कीअं हैसियत कहिड़ी रखंदा, कहिड़ो तव्हां हिते सुकून महसूसु कयो था, छा चवंदव? तक़रीबन तव्हां बि वाक़ुफ़ु हूंदो या मुंहिंजो बि मैट्रिक जेका आहे उहा मिठी खां आहे। मूं 5वीं क्लास जेका आहे हितां खां हिन ॻोठ मां जेको आहे उहो पढ़ियो आहे। जेका फितरी निज़ाम जी या पाण चऊं कुदरती जेका निज़ाम आहे उन जी रहणी कहणी जेका आहे उन सां उहो अनमोल आहे, उन जो मुतबादिल कोई कोन आहे। साइंस जी ऐजाद खां पोइ हाणे इंसान पंहिंजो पाण खे जेका आहिनि उहो वधीक लग्ज़री लाइफ गुज़ारण लाइ जेको आहे पंहिंजो पाण ते जेको टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करे पियो। बेशक उन जा फ़ाइदा आहिनि, वक़्ती फ़ाइदा आहिनि, पर लॉन्ग टर्म लाइ या इंसान जे वजूद लाइ, इंसान ज़ात जे वजूद लाइ या उहा मख़लूक जेका ख़ुदा जी जेका पैदा थियल आहे उन ई जे बचाव लाइ जेका आहिनि उहे वॾो नुक़सानकार आहे जेकी टेक्नोलॉजी आहे। हिते फितरी निज़ाम, कुदरती ॿूटी आहे, कुदरती वण आहिनि, जंगलात आहिनि, रेत आहे, इहे अनमोल आहिनि, पाणी आहे, इन्हनि जो जेको मौजूदगी जेका आहे इहो दुनिया भर में अॼु बि तव्हां ॾिसो त ग्लोबल वार्मिंग थिए पई, माहौल जेका आहिनि उहो चेंज पियो थिए, तपिश वधे पई, माण्हू जी आबादी वधे पई, हर उहा शइ जेका इंसानु इस्तेमालु करे थो उन जो जेका आहिनि उहो मिक़दारु वधे पियो, जंहिंजो साइड इफेक्ट थिए थो। शहरनि जी हाणे आबादी एतिरी गुथियल थी वई आहे जो उते पीअण जो पाणी बि जेका आहिनि उहो साफ़ु सुथिरो न आहे, रहण जी जॻह बि न आहे, दफ़न थियण लाइ माण्हू खे जेका आहिनि उहो परचेजिंग करणी थी पए, ख़रीद करणी पए थी जॻह। हिते जेका आहिनि हीअ ज़मीन जेका आहिनि उहा अनमोल आहे ऐं असांजी हिकिड़ी इहा शइ ख़ुशकिस्मती बि असां चई थिए त कोयलो निकिरंदो ऐं उन सां ख़ुशहाली ईंदी, हिते जेका वीरानी आहे उहा जेका आहिनि बहाल थींदी, माण्हुनि जी अचु वञु थींदी, पर बदकिस्मती सां रियासती इदारनि ऐं हुकूमतनि जी जेका ग़लति पॉलिसियुनि जे करे हिते जो माण्हू जेको आहिनि वधीक जेका आहिनि बहितर जेका आहिनि अनसिक्योर आहे, उन्हनि खे वधीक जेका आहिनि तकलीफ़ थी आहे ऐं उन्हनि खे इहो आहे त महफ़ूज़ हिते न आहिनि ऐं हीअ जेके आहिनि धारियां लॻनि था। छो त जॾहिं कंपनियूं ऐं सरमाएदार अचनि था त हिननि ते जेका आहिनि उहे डोमिनेंसी जमाइनि था। हिननि जा वसीला हिकिड़े भुॻड़नि जे मुठ ते जेका आहिनि ज़मीनूं आहिनि, वण टण आहे या घर आहिनि, उहे भुॻड़नि जी मुठ ते वठी करे जेका आहिनि उहो पंहिंजो कब्ज़ो जेका आहिनि उहो क़ाबिज़ थियनि था ऐं कब्ज़ो पंहिंजो जमाइनि था। हिते जर जो पाणी आहे, हिते कॾहिं बि सिंधू दरिया जो पाणी न आयो आहे। हिते कुदरती वहकिरा जेके अॻे हुया उन्हनि जो पाणी जेका आहिनि वहकिरे जे हिसाब सां हले थो, बारिशनि जो पाणी हले थो, खूह आहिनि, खूहनि जो पाणी जेको आहिनि बारिशनि जे पाणी अंदरि वञण जे करे मिठा पाणी थियनि था। माण्हुनि जो जेको रोज़गारु आहे उहो माल आहे, वॾा वॾा जंगल आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था वण टण आहिनि, हिते माल आसाइश सां रहे थो ऐं माण्हुनि जी जेका गुज़र सफ़र आहे इन माल ते आहे। हुकूमत खे घुरिजे त इन लाइ बहितरीनु प्लानिंग करे माल जा वाड़ा या पाण चऊं फार्म्स जेके आहिनि उहे जोड़िया वञनि, वण जंगलात जी जेका आहिनि वाढी उहो उन ते कंट्रोल कयो वञे, उन्हनि ते पाबंदी लॻाई वञे त हीअ जंगल जेको फितरी निज़ाम आहे इन खे असीं बचाए सघूं। असां गॾु मौजूदु आहे असांजो दोस्त मुबारक बजीर, उन सां असां पुछंदासीं थर जी आम सूरत हाल आहे हिन वक़्तु। मुबारक, पाण जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं हिकिड़ो इंतिहाई सुकून महसूसु कयूं पिया। थर जी जेका आम तौर ते समूरी सूरत हाल इहो ई आहे। अॼु तव्हां हिते महसूसु करे बीठा आहियो, छा था महसूसु कयो? थरपारकर दुनिया जा जेके बहितरीनु जेके आहिनि रेगिस्तान, उन्हनि मां असांजो जेको रेगिस्तान आहे उहो ॾाढो इंतिहाई बहितरीनु आहे। आउं सम्झां थो त हिते जेको थर आहे उहो हिकिड़ो गुलदस्तो आहे ऐं उन गुलदस्ते में अलाए जेकी भिटनि ते जेके वण आहिनि, टण आहिनि, इहे ॾाढा ख़ूबसूरत वण आहिनि। थरपारकर असांजो जेको आहे उहो हूं त हर साल जेके साल जा जेके 5-6 महीना 7 महीना आहिनि उहे ॾुकारी हालतुनि में गुज़रनि था, पर जॾहिं वसकारो थिए थो, हुते बरसातूं पवनि थियूं, तॾहिं हीअ जेको बाक़त हिकिड़ो जन्नत जो टुकड़ो ई असीं उनखे चई सघूं था। छो त हिते जेकी बरसातुनि खां पोइ जेका हिकिड़ो ॾेख हुजे थो, हिकिड़ो मंज़र हुजे थो, उहो दिलि खे छेंदड़ हुजे थो ऐं हितां जा जेका मारू माण्हू आहिनि उन्हनि ई बरसातुनि खां पोइ जेके आहिनि उहे ख़ुशहाल थींदा आहिनि ऐं बरसातूं थोरी चौपायो माल ऐं हीअ जेके
वण टण आहिनि ज़मीनूं आहिनि उहो सभु हितां जे माण्हुनि जो वसीलो आहे, रोज़गार जो वसीलो आहे। जॾहिं इहे सभु शयूं न हूंदियूं आहिनि त उहे माण्हू ॾाढा परेशान हूंदा आहिनि। छो त जॾहिं बरसातूं न पवंदियूं आहिनि ज़ाहिर जेके मारू माण्हू उन्हनि जो वसीला जेके आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि, उहे डिस्टर्ब थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे हीअ जेके माण्हू मारू माण्हू जेके थर जा माण्हू आहिनि 20 लख जी आबादी आहे उहा ॾाढी परेशान थी वेंदी आहे। बहरहाल थरपारकर जेका आहे उहा हर हवाले सां ख़ूबसूरत आहे। असांखे त ॾुकार में बि ख़ूबसूरत लॻंदो आहे, छो त हिन जो हर मंज़र जेको आहे उहो दिलि खे छाईंदड़ हूंदो आहे। काफ़ी सारनि शाइरनि सिंध जे जेके शाइर आहिनि उन्हनि थर खे जेको हुन बाक़ाइदे इहो सॼो आहे त असुलु जेका शाइरी आहे उहा उन जो जनम जेका आहे उहा थर आहे, रेगिस्तान आहे। सो थर जो जेको हर मंज़र आहे उहा ईअं सम्झो त शाइरी आहे। थर जो वण आहे, ज़मीन आहे, मक़सदु समूरो मंज़र जेका आहे उहा शाइरनि काफ़ी शाइरी में पंहिंजी गायो आहे। ऐं थर में त वॾा वॾा जेके नाला हुआ उहे उभरिया आहिनि, पोइ अदब में हुजनि, सियासत में हुजनि, तोड़े ॿिया के अहिड़ा किरदार हुजनि जेके इंसानियत जी हमदर्दी, इंसान जी ख़िदमत कंदड़ हुजनि। सो ख़ुशनसीब आहियूं। सिंध जे वॾे शाइर जेको शेख अयाज़ चयो हो त काश जेकॾहिं मुंहिंजो ॿियो जनमु थिए त थर में थिए, छो त थर अहिड़ो खितो आहे जिते हर माण्हू जी ख़वाहिश आहे, असांजी बि ख़वाहिश आहे त असीं हिन धरती ते ॼमिया आहियूं ऐं असां हिन थर ते ॼमिया आहियूं। शल बसि दुआ गू आहियूं, अलाह पाक दुआ घुरियूं था त असांजो जेको हीउ थर शाद ऐं आबाद हुजे। यकीनन थर शाद ऐं आबाद हुजे, जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि ॻायो, सिंध जे वॾनि शाइरनि ॻायो। त थर हिकिड़ो पुरसकून हिकिड़ो इलाइक़ो आहे। जॾहिं बि जेका से मुल्क जी कुंड कुड़छ मां को माण्हू अचे थो ऐं राति जेकॾहिं थर में रहे थो त यकीनन उहो इहो महसूसु करे थो त आऊं हिन वक़्तु जन्नत जहिड़ी कंहिं जॻह ते मौजूदु आहियां। त यकीनन हीउ जन्नत जो हिकिड़ो टुकड़ो आहे। सिंध जो हीउ थरपारकर खितो आहे। हिते जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जी जेका सकाफ़त आहे उहा अॼु बि मौजूदु आहे। सो धणींदड़ इहा ई दुआ आहे त सिंध सदा आबाद हुजे, हीउ थर ईअं वसंदो रहे, ॾुकार जेके आहिनि उहे टरंदा रहनि, वबाई सूरत जेके बीमारियूं आहिनि उहो बि हिननि खां टारो कनि। त यकीनन थर हिकिड़ो जन्नत जो ॿियो घरु आहे। असां हिन वक़्तु घोड़ाणे में मौजूदु हुआसीं, दोस्त भीमराज आहे, सहाफ़ी मुबारक वजीर सां ॻाल्हि ॿोल कई। असां वरी कंहिं ॿिए टॉपिक ते मिलंदासीं तव्हां सां गॾु, उन सां गॾु हिन वक़्तु ॾींदा अला भाई।